खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे सखर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ सखर में इलेक्शन जूं तैयारियूं शुरू थी वयूं। ज़िले जे 2 क़ौमी ऐं 4 सूबाई असेंबली जे सीटनि ते इलेक्शन थींदी। इलेक्शन कमीशन पारां 8 फेबरवरी ते पोलिंग जो ऐलान खां पोइ सियासी पार्टियुनि इलेक्शन मुहिम शुरू करे छॾी आहे। क़ौमी असेंबली जे तकनि में हिन भेरे बि तब्दीली कई वई आहे। हासिल कयल तफ़सील मूजिबि क़ौमी असेंबलीअ जे तक जेको अॻु NA 198 NA 207 खां पोइ हाणे NA 200 थी वियो आहे। ॼाणायल क़ौमी असेंबली जे तक सखर हाउसिंग सोसाइटीज़ शिकारपुर रोड, मिलिट्री रोड, पुराणो सखर, मीनारा रोड, न्यू पिंड, कुरैशी ॻोठ, अज़ीज़ाबाद, म्यूनिसिपल कमेटी रोहिड़ी ऐं टाउन कमेटी बागरजी ते मुश्तमिल आहे। अहिड़ी तरह क़ौमी असेंबलीअ जो अॻु तक NA 199 206 खां पोइ हाणे NA 201 आहे, जेको म्यूनिसिपल कमेटी पनो आकिल, आरकोहर, संगरार, टाउन कमेटी कंधरा, टाउन कमेटी सालियोपट, अरोड़ो, मुंडोदेरो, अली वाहण ते मुश्तमिल आहे। अहिड़ी तरह सिंध असेंबलीअ जे तकनि में PS 22 सखर 1 पनो आकिल, म्यूनिसिपल कमेटी आरकोहर, संगरार, PS 23 सखर 2, टाउन कमेटी कंधरा, टाउन कमेटी सालियोपट, अरोड़ो, मुंडोदेरो, अली वाहण, PS 24 सखर 3, मीनारा रोड, मिलिट्री रोड, सखर हाउसिंग सोसाइटीज़ शिकारपुर रोड, न्यू पिंड, कुरैशी ॻोठ, अज़ीज़ाबाद, PS 25 सखर 4, म्यूनिसिपल कमेटी रोहिड़ी, टाउन कमेटी बागरजी ऐं पुराणे सखर वारनि इलाइक़नि ते मुश्तमिल आहे। साल 2018 जी आम चूंडुनि में 2 क़ौमी असेंबलीअ जे सीटुनि ते 4 सूबाई असेंबलीअ जे सीटुनि ते पीपल्स पार्टीअ जा उम्मीदवार कामयाब थिया हुआ, पर हिन वक़्त ताईं पीपल्स पार्टी जी क़यादत पारां अञा टिकटुनि जो ऐलान नाहे कयो वियो।